नाज़रीन ते ॿी ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर करण सखर खां सखर जे ए सेक्शन थाणे जे हद में लबे मेहरान वटि अणसुञातल शख़्स जो लाश हथायो आहे। इतला ते पुलिस पहुची लाश अस्पताल मुंतकिल करे छॾियो आहे। ख़बर जे हवाले सां अवां खे अपडेट करानो हिकु भेरो ॿीहर सखर जे ए सेक्शन थाणे जे हद में लबे मेहरान वटां अणसुञातल शख़्स जो लाश हथ आयो आहे। इतला ते पुलिस पहुची लाश अस्पताल मुंतकिल कयो। अहम ख़बर के हवाले से अवां खे हिकु भेरो ॿीहर अपडेट करानो सखर जे ए सेक्शन थाने जे हद में लबे मेहरान वटां अणसुञातल शख़्स जो लाश हथ आयो आहे। नाज़रीन अहम ख़बर के हवाले से अवां खे अपडेट करानो या ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदारो। इतला ते पुलिस पहुची लबे मेहरान वटि लाश हथ आयो आहे जंहिंखे अस्पताल मुंतकिल करे छॾियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। धरती टीवी सखर जो रिपोर्टर मोरड़ो महर असां सां लाइन ते मौजूद है। मोरड़ा महर अपडेट कजो, छा लाश की सुञाणप न थी सघी आहे? जी बिल्कुल सखर के लबे मेहरान वटां अणॼातल शख्स जो लाश हथ आयो आहे। सेक्शन पुलिस लाश बाबत इतला मिलण खां पोइ वाक़ेवार हंध पहुची करे लाश जेको आहे सिविल अस्पताल सखर मुंतकिल कयो वियो आहे। सेक्शन पुलिस जो चवण आहे त लबे मेहरान वटां 60 साला पीरसन शख्स जो लाश हथ आयो आहे। लाश हथ अचण बाबत जो है उनकी तरफा जांच शुरू कई वही है, पर इन वक्त ताईं जो है हथ आयल लाश की जेका सुञाणप नाहे थी सघी ऐं सिविल अस्पताल के मुर्दा खाने में लाश पियल है। मोड़ा अपडेट कर लाइ आवाज़ जी वॾी महिरबानी। नाज़रीन मोड़ो महर असांखे अपडेट करियो। ते पुलिस पहुची लबे मेहरान वटि लाश हथ करे अस्पताल मुंतकिल करे छॾियो आहे। सखर मां या अहम ख़बर अवां सां शेयर करे रहिया आहियूं।